जीअं त अॼोकी गॾिजाणी जे हवाले सां साईं एजाज़ बाडी ख़तमु थियण जो ऐलान कयो आहे ऐं नई बाडी खे जोड़ण जे लाइ नई चूंडुनि खे नवां उहिदा चूंडण जे लाइ असां वरी हिकिड़ी जेको न एज़म भट्टी खे गुज़ारिश कंदासीं पाण नवनि उहिदनि जे सिलसिले में असांजी मदद कनि। एज़म भट्टी साहब। दोस्तों, अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन तनो मोहम्मद ख़ान चैप्टर जो बुनियाद 2019 धारे या 20 धारे पियो ऐं आउं सम्झां थो 4-5 सालनि जे उन अरसे में अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन तनो मोहम्मद ख़ान चैप्टर न रुगो समूरी सिंध में पर सिंध खां ॿाहिरि जिते बि अंजुमन जूं शाखूं कमु कनि थियूं उते पंहिंजी हिकिड़ी मुनफ़रिद सुञाणप ज़रूरु कराई आहे ऐं उन्हनि 4-5 सालनि जे अरसे में असांजो मुसलसिल साईं एजाज़ जिसकानी सदर रहंदो आयो ऐं साईं जेका गुज़िरियल पंहिंजी रिपोर्ट हुई उहा तफ़सीली तौर ते पेश कई आहे ऐं आउं सम्झां थो उन रिपोर्ट जी रोशनी में असांजो अंजुमन तरक़ी पसंद मुसन्निफ़ीन तनो मोहम्मद ख़ान चैप्टर जो कमु अतमीनान जोॻो रहियो आहे ऐं मुसलसिल गॾिजाणियूं मुसलसिल दोस्तनि सां शामूं मल्हाइण या उन्हनि सां रिहाणियूं करणु उन्हनि सां उन्हनि जूं सालगिराहूं मल्हाइणु ऐं 15 रोज़ा गॾिजाणियुनि वारो सिलसिलो सिखणु सेखारण वारो जेको रुझान हो उन खे तमामु घणी हथी मिली। उहो ई सबबु आहे जो असां वटि नई टही जे हवाले सां खोड़ सारा नौजवान निकिरी आया आहिनि जिन जे लाइ असां सभिनी दोस्तनि गॾियल तौर ते बार बार इन शइ जी यादि ॾियानी कराई आहे त नवनि दोस्तनि खे नौजवाननि खे स्पेस ॾिजे उहे अॻियां अचनि कमु कनि। चाहियो असां जेको पंहिंजो वक़्तु कढियो आहे जेको कढी रहिया आहियूं सुभाणे इहे नौजवान ई इन्हनि काफ़िलनि जी अॻुवाणी कंदा इन्हनि काफ़िलनि खे अची संभालींदा इहे इदारा इहे तंज़ीमूं उन्हनि खे ई हलाइणियूं आहिनि त छो न उन्हनि दोस्तनि खे स्पेस ॾिजे ऐं उन्हनि खे हिकिड़ो माहौल मुहैया करे ॾिजे सिख्या जो थोरे क़ाइदाना सलाहियतुनि जो अॻुवाणी करण वारो जेको किरदारु आहे असां सभु दोस्त उन्हनि जा ॿांह ॿेली थी पियूं ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि जी हिमत अफ़ज़ाई करियूं कि बाबा को बि ॾुखियो कमु कोन्हे हर कमु असीं सभु पढ़ियल लिखियल बाशऊर दोस्त आहियूं हर कमु करे सघूं था सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त असांजो दिली जज़्बो हुजे ऐं असांजी आमादगी उन तरफ़ हुजे असांजी दिलचस्पी उन शइ में हुजे कमिटमेंट हुजे असांजी उन शइ में। तो उन हवाले सां साईं एजाज़ जिसकानी गुज़िरियल बाडी खे टोड़ण जो ऐलान करे चुको आहे ऐं हिकिड़ो प्रोपोज़ल आहे जेको असां कुझु दोस्तनि गॾियल तौर ते ठाहियो आहे उहो तव्हां दोस्तनि जे अॻियां रखां थो। उन में बि इहा शइ आहे त हीअ को हतमी प्रोपोज़ल कोन्हे हर को दोस्त पंहिंजी राय ॾेई सघे थो वॉलंटियरली जेकॾहिं को दोस्त का ख़िदमत पाण खणणु चाहे थो को उहिदो पाण खणणु चाहे थो वॉलंटियरली पाण सम्झे थो त इन शइ उहिदे ते सुठो कमु करे सघां थो उहो बि पंहिंजी जेको इज़हार आहे उनजो खुले नमूने असां सां शेयर करे त असां सभु दोस्त गॾिजी हिकिड़ी बाडी चूंडे वठूं। प्रोपोज़ल में इहो त साईं एजाज़ जिसकानी खां पोइ जेका हाणे नई बाडी आहे उन जे लाइ सदर जो नालो प्रोपोज़ल में आहे डॉक्टर जमाल नासिर सोलंगी साहिब जो। सीनियर नायब सदर आहे साईं गुलाम मुस्तफ़ा ज़ऊर साहब। नायब सदर आहे मोहम्मद अशरफ गंजलानी साहब। जनरल सेक्रेटरी आहे आशिक अली गाहो साहब। जॉइंट सेक्रेटरी आहे मोहम्मद रमज़ान लिगारी। खज़ानची आहे मुताहिर हुसैन बहराणी। आफ़िस सेक्रेटरी आहे अयाज़ अली लिगारी। प्रेस सेक्रेटरी मोहतरम कदीर लिगारी। इहा आहे बाडी। उन खां अलावा जेका वर्किंग कमेटी आहे वर्किंग कमेटी में रफ़ीक आस लिगारी आगा जान आगा आज़म भट्टी गुल मोहम्मद सूमरो छुट्टो रमज़ खासकेली एजाज़ अली जिसकानी हाकम अली रिंद गुलाम नबी शाइर खासकेली। जॉइंट सेक्रेटरी मो रमज़ान लिगारी खयो नालो खयो न। वर्किंग कमेटी ते इहे दोस्त आहिनि इन ते जेके बि दोस्त वेठा आहिनि उहो पंहिंजा राया ॾियनि आया इहा बाडी फाइनल कजे या इन में अञा को दोस्त शामिलु थियणु चाहे थो को वितड्रॉ थियणु चाहे थो या उन जी अञा का ॿी राय आहे उहे भले दोस्त सभु तफ़सीली राया ॾियनि त उन ते ॻाल्हाईंदा अचूं।